शाहिद खोसोवर यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप जल्द पंहिंजा वेरी जी बहितरीनु ख़ुशख़बरी बि तव्हां सां शेयर कंदुसि। दोस्तो इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसोवर खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हां जो पंहिंजो ई चैनल आहे। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तो तव्हां ड्रामे में जेको शेरल जो किरदारु ॾिठो आहे यानी हबीब पंवर जो को ख़ासि किरदारु कोन्हे। इते मूसा जो किरदारु एंट्री लॻी वञी आहे त ड्रामो वाह वाह थी वञे आहे। हीउ ड्रामो सभिनी खे वणे आहे ऐं ड्रामे खे 4 चंड लॻी वञनि आहे। जेको इंतज़ारु हुयो माण्हुनि जो मूसा यानी लाला रफ़ीक उर्फ़ मूसा जो इंतज़ारु हुयो उहो पूरो न थियो। हीउ निभागो हबीब पंवर माशाल्लाह सुठो अदाकार आहे, लेकिन शेरल जे किरदार में हिन खे को ख़ासि तवजा कोन मिली। जंहिं माण्हू हिन खे ॾिठो इन किरदार में इहो किरदारु कंहिं कम जो ई कोन आहे। हाणे हीउ किरदारु शाकिर ख़ान खे छा झुकाईंदो ऐं जंहिंजे मुक़ाबले में हिन खे आंदो वियो आहे। अगरि हीअ अपडेट तव्हांखे सुठी लॻे दोस्तो असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसोवर खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हांजो यानी तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। हिन चैनल ते नवां बहितरीन खां बहितरीन अपडेट्स रिव्यू सभु ड्रामनि जा सभ खां पहिरियां मिलंदा रहंदा। असांखे ॾींदा इजाज़त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।